गुरबत ऐं मुफ़लिसीअ खां वधीक को ख़तरनाक दुश्मन नथो थी सघे सिंधी क़ौम जो। जेकॾहिं सिंधी क़ौम गुरबत ऐं मुफ़लिसीअ सां जंग करे सघे थी त सिंधी क़ौम खां वधीक को बहादुर जोधो नथो थी सघे। जेकॾहिं सिंधी क़ौम मुफ़लिसी ऐं गुरबत सां जंग करे सघे थी त पोइ इहे ज़ालिम वॾेरा बोतार ऐं करप्ट निज़ाम त उन्हनि जे अॻियां कुझु बि कोन्हे को। पंहिंजे अंदर जे उन जोधे खे सुञाणो ऐं उनखे जाॻाइण जी कोशिशि कयो। यकीन कयो तव्हां निज़ाम खे तब्दील करे सघो था, छो त मुफ़लिसीअ खां वधीक का बि ताक़तवर दुश्मन कोन्हे को। तव्हां उन सां हर रोज़ु जंग कयो था ऐं अहिड़े क़िस्म जी जंग जेकॾहिं तव्हां हिन करप्ट निज़ाम सां करणु शुरू कई त तव्हां निज़ाम तब्दील करे सघो था। सिर्फ़ु हिकु शइ जी ज़रूरत आहे त न करण वारे लफ़्ज़ सिखो। हर कंहिंखे हा न कयो, हर कंहिं सां एग्री न कयो, हर कंहिंखे इज़त न ॾियो। इज़त सिर्फ़ु उनखे ॾियो जेको इज़त जे लाइक़ु हुजे। जेकॾहिं को लैंड क्रूज़र ते चढ़ी थो अचे त उहो इज़त वारो न आहे। असां हमेशह उनखे वोट ॾिनो आहे ऐं इहो चई ॾिनो आहे त यार ख़ानदानी माण्हू आहे, हली आयो आहे, ॾियूंसि था वोट। भले हू तव्हांखे पंहिंजे पेरनि जे हेठां चिथींदो हुजे, तव्हांजी औलाद जो मुस्तक़बिल तबाह कंदो हुजे, तव्हां बुख गुरबत ऐं हिन करप्ट निज़ाम जो शिकार बणिजो हर रोज़ु, पर तव्हां खां उहे ॻाल्हियूं विसरी थियूं वञनि ऐं तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो ई लफ़्ज़ करे हा था कयो त यार ख़ानदानी माण्हू आहे। अड़े भाउ, हू जेकॾहिं लैंड क्रूज़र ते चढ़ी आयो आहे त उहो ख़ानदानी आहे। जेकॾहिं तूं ग़रीब आहे, गॾा गाॾे ते थो घुमे त छा तुंहिंजो ख़ानदान न आहे छा? तूं डायरेक्ट आसमान तां आहीं या तूं ज़मीन मां निकिते, तुंहिंजो बि ख़ानदान आहे, तुंहिंजो बि अबो ॾाॾो परॾाॾो इन धरतीअ जी ख़िदमत करे गुज़रिया आहिनि ऐं तूं बि इन धरतीअ जी ख़िदमत थो करे। तूं इन धरतीअ जो मालिक आहे। तूं उन खां वधीक ख़ानदानी आहे छो त तुंहिंजो डायरेक्ट कनेक्शन आहे इन मिटीअ सां। तूं मिटीअ ते हर हलाए थो त हू खाए थो। जेकॾहिं तव्हां इन पंहिंजे पावर खे, पंहिंजे अंदर जे इन वॉरियर, इन जोधे खे सुञाणे वठो ऐं उनखे जाॻाए वठो न, तव्हांखे न करणु जेको आहे न आसान थी वेंदो। न करणु सिखो, न करणु सिखो। जॾहिं न करणु सिखंदव त तव्हांजा मसइला हल थींदा ऐं इहे माण्हुनि खे अहसासु थींदो त जेसिताईं हाणे असां पंहिंजी कारकर्दगी न ॾेखारींदासीं तेसिताईं असांखे को बि वोट न ॾींदो। को बि ख़ानदानी न आहे, को बि गैर ख़ानदानी न आहे, सभु बराबरि आहियूं। को लैंड क्रूज़र ते चढ़ी अचे त तव्हां हुनखे चओ त इहो ख़ानदानी आहे, ईअं न आहे। सभिनी खे ख़बर आहे त मेजॉरिटी इहे बोतार जेको आहे सो इन्हनि ॿनियूं किथां आंदियूं। 1932 में अंग्रेज़नि जॾहिं सखर बिराज ठाहियो त पंहिंजे चापलूसी कंदड़नि खे सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि ॾिनियूं। सभ खां पहिरीं उन्हनि 20 लख एकड़ ज़मीन जेका आहे अहिड़नि चापलूसी करण वारनि माण्हुनि जे विच में विरहायूं ऐं उहे उतां उन चापलूसी करण मां ख़ानदानी थी विया तव्हांजे लाइ। केर बि ख़ानदानी न आहे। ख़ानदानी तव्हां आहियो छो त तव्हां नसुल दर नसुल इन धरतीअ ते हर हलाईंदा पिया अचो। तव्हां इन मिटीअ जी ख़िदमत कंदा पिया अचो। तव्हां वारिस आहियो इन मिटीअ जा। न करणु सिखो, न करणु सिखो। पंहिंजे अंदर जे उन जोधे खे जाॻायो, जंग कयो। जेकॾहिं तव्हां मुफ़लिसीअ सां जंग करे सघो था त तव्हांखे हिकु करप्ट माण्हूअ सां त आराम सां विड़ी सघो था। पंहिंजे अंदर खे जाॻायो।